अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तुर्की टीवी न्यूज़ में भरी का और यहाँ मारवी थे सबका पेरी शाम कना से हेडलाइंस। इलेक्शन कमीशन पंजाब असैम्बली में हमजा शहबाज की बड़े वसी जो वोट ॾियण वारे फिटिया से 5 बागी मेंबरनि खे डी सीट करे छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा तरीक़े इंसाफ़ जे बाकी मेंबरनि ख़िलाफ़ रेफरेंस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो त इतफ़ाक़ राय सां बाकी मेंबरनि खे डी सीट करार ॾिनो वियो आहे। फ़ैसिले में चयो वियो त पीटीआई जा मेंबर हमजा शहबाज खे वोट ॾेई बागी थिया। डी सीट थियल मेंबरनि मां 18 जो तालुक़ जहांगीर तरीन ग्रुप, 5 जो तालुक़ अलीम खान ग्रुप सां आहे। अॼु भयानक सियासत जो एक ॿियो बाब बंदि थी वियो। पीटीआई जे जनरल सेक्रेटरी असद उमर इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले बाबति मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हू क़ौम खे मुबारकूं ॾियणु चाहे थो त अॼु भयानक सियासत जो एक ॿियो बाब बंदि थी वियो। हीअ माण्हू पैसा लॻाई हुकूमत में ईंदा आहिनि ऐं वधीक पैसो कमाईंदा आहिनि। नैब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इकबाल नेब में मुक़ररियूं ऐं बदिलियुनि ते फौरी पाबंदी लागू करे छॾी। नैब पारां जारी कयल पधरनामे में ॼाणायो वियो आहे त जेकी बि बदिलियूं ऐं मुक़ररियूं गुज़िरियल कुझु अरसे में थियूं आहिनि उन्हनि ते बि अमल रोकियो वियो आहे। पधरनामे मूजिबि नैब चेयरमैन हिदायत कई आहे त नैब हेडक्वार्टर्स ऐं समूरा ब्यूरो सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते जीअं जो तीअं अमल कनि। जांच इदारनि में मुक़ररियूं ऐं बदिलियूं शफ़ाफ़ आहिनि। अदालत में जवाब ॾींदासीं। समाज वफ़ाक़ी वसीर चयो आहे त काबीना रूल्स ऑफ बिज़नेस तहत फ़ैसिला कया आहिनि। पाबंदी जे फ़ैसिले जो जवाब सुप्रीम कोर्ट में पेश कयो वेंदो। पाकिस्तान ऐं तुर्की बहितरीन लाॻापनि सां ॿधल आहिनि। मुख़्तलिफ़ शोबनि में पाकिस्तान ऐं तुर्की जे हिक ॿिए खे बहितरीन मदद हासिल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कराची में पाकिस्तान ऐं तुर्की जे सरकार सां तैयार कयल PNS बदर जी लॉन्चिंग तक़रीब में ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो आहे त PNS बदर जी लॉन्चिंग तक़रीब में शिरकत संदसि लाइ एज़ाज़ आहे। पाक मीडिया जो सरबराह तौर कंपनी ऐं शिपयार्ड अमलो मुबारकनि जो हक़दार आहे। PNS विद पाकिस्तान ऐं तुर्की जे इश्तराक जो बहितरीन मिसाल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ के दौरे ते कराची पहुची वियो। नाड़े वारो वज़ीर मिफ्ता इस्माइल, वफ़ाक़ी वज़ीर खुर्शीद शाह ऐं वज़ीर आज़म जो ख़ासि मददगार सईद फहद हुसैन बि वज़ीर आज़म सां गॾु कराची पहुता। फैसल बेस खां हेलीकॉप्टर ज़रिए वज़ीर आज़म कराची शिपयार्ड पहुतो। इंजीनियर वर्क्स जे इफ्तिताही तक़रीब में ख़ासि महिमान तौर वज़ीर आज़म जी शिरकत। वज़ीर आज़म कराची में अमन जी सूरतहाल बाबति इजलास जी सदारत कंदो। वज़ीर आला हाउस में कराची जे वापारियुनि सां मुलाक़ातूं कंदो। सिंध में पानी की खोड़ 47 सैकड़ों बरकरार। सिंध के हिस्से जो 21,000 क्यूसिक पानी पंजाबी केनालन जरिए खड़न लगो। गुडो ऐं सकर विरास वटि पानी की सतह में बाद बावजूद बंद पियल केनाल खुली न सघिया। ईंदड़ 3 ॾींहं ताईं गुडो वटि पानी की सतह में 15,000 क्यूसिक ताईं वाध जो इम्कान आहे। सकर विरास जे साॼे पासे खां निकिरंदड़ दादू केनाल के ईंदड़ 24 कलाकनि अंदर खोलण जा इम्कान। राइस केनाल के 1 मई ते खोलियो वेंदो। गुडो विरास ते 77 सैकड़ो, कोटली विरास ते 59 सैकड़ो ऐं सकर विरास ते 37 सैकड़ो पानी पहुची बरकरार आहे। डॉलर के मुकाबले में रुपयो वधीक कदर विञाए वेठो। इंटरबैंक में डॉलर 40 पैसा महांगो। डॉलर 200 रुपया 50 पैसनि में विकिरो थियण लॻो। नाड़े
जी वफाकी वजीर मुफ्ता इस्माइल मुल्की मईशत में जल्द तब्दीली जी उम्मीद ज़ाहिर करे छॾी। ट्विटर ते जारी बयान में मुफ्ता इस्माइल चयो आहे त अप्रैल जो करंट अकाउंट खसारो 62 करोड़ 20 लख डॉलर रहियो ऐं अप्रैल जो खसारो 9 महीननि जे सरासरी खसारे जो अदा आहे, जेको इस्तेकाम लाइ सुठो इशारो आहे। IMF सां हाकारी ॻाल्हियूं जारी आहिनि। हू मुल्की मईशत में तमामु जल्द तब्दीली ॾिसी रहियो आहे। इमरान खान चवंदो हो त ख़ुदकुशी कंदसि पर कर्ज़ न वठंदसि। क़ौमी असम्बली जे इजलास दौरान ॻाल्हाईंदे मामलियात जे वफ़ाक़ी वज़ीर शेर रहमान चयो आहे PTI जी हुकूमत में मुल्की मजमूई कर्ज़ 53,000 अरब रुपयनि खां बि चढ़ी वियो। इमरान खान पाकिस्तान खे गैर मुल्की कर्ज़नि जे दुबण में फासाए छॾियो। इक़्तिदार में अची इमरान खान 23,000 अरब रुपयनि खां वधीक कर्ज़ वरितो। लाहौर हाई कोर्ट हमज़ा शहबाज की हलबरदारी खिलाफ दरख्वास्तों ॿुधण लाइ मंज़ूर करे वरितियूं। धुरियुनि खे नोटिस जारी। पंजाब असेंबली जे स्पीकर परवेज़ लाही पारां दाख़िल दरख्वास्त में हमज़ा शहबाज से ॿिनि खे धुर बणायो वियो। दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त हमज़ा शहबाज वॾे वज़ीर चूंडण लाइ घुर्बल वोट हासिल न कया। डिप्टी स्पीकर हमज़ा शहबाज के बिना के जवाब से वॾे वज़ीर जी चूंड में कामयाब करार ॾिनो। हमज़ा शहबाज के वॾे वज़ीर तौर कम करण खां रोकियो वियो। अदालत धुरियुनि खे 25 मई लाइ नोटिस जारी करे छॾिया। सिंध हुकूमत कापी ऐं के पर्द के इम्तिहान में विहारींदड़नि खिलाफ़ 1 साल खां 3 साल पाबंदी लॻाइण जो इशारो ॾेई छॾियो। तालीम बोर्ड जे सूबाई वज़ीर इस्माइल राव चयो आहे त कापी ऐं पंहिंजी जाइ ते के पर्द के विहारींदड़नि ते 1 साल खां 3 साल ताईं पाबंदी लॻाई वेंदी। सिंध में कापी कल्चर रोकण लाइ वधीक सख़्त क़दम खणणा पवंदा। कापी कराईंदड़ उस्तादनि, वालिदैन ऐं माफ़ियाज़ खिलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर अब्दुल कुद्दूस पसीन जो बेतमादी जी रिथ जो मुक़ाबिलो करण जो ऐलान कयो आहे। कुद्दूस पसीन जो चयो आहे त जेकॾहिं रिथ आणण वारा चाहिनि था त इक़्तिदार में अची पाण बजट पेश कनि त उहे कोशिश करे वठनि। रिथ जमा कराईंदड़ अॻूणे वॾे वज़ीर जाम कमाल जो चवणु आहे त नए वॾे वज़ीर जे हवाले सां समूरनि पार्टियुनि जो गॾियल फ़ैसिलो हूंदो। जल्द नए वॾे वज़ीर लाइ हिकु गॾियल उम्मीदवार जी चूंड कई वेंदी। लाड़काने में संगावती तकरार तां पोरियत कतल लाश अस्पताल में पिल रही हो। डॉक्टर गायब रहा। वॾा आगाणी में टमाटन की मजदूरी ते वेंदड़ नौजवान माजिद मीर के हथियार बदन कतल करे छॾियो। पुलिस सरिन मौजे वाक़े संगावती तकरार तां पेश आयो आहे। मक़तूल जो मण अस्पताल मुंतकिल करण ते अस्पताल में पिल रहियो। डॉक्टर ड्यूटी तां गायब हुआ। टंडे LIR में फौजी कोशिश नाकाम। गार्ड की फायरिंग में एक पूरो माची वियो, ॿियो ज़ख़्मी। फौरन जो एक साथी फरार थी वियो। हैदराबाद रोड अब्बास बाई टाउन मदीना मार्ग ते फौजी कोशिश दौरान घर वारे पेट्रोल पंप जे गार्ड की फायरिंग में फोरू हैदर शेख माची वियो। कामरान परिहार ज़ख़्मी थी पियो। पुलिस सरिन मौजे ॿिन्ही फोरन जो तालुक टंडो ॼाम सां आहे। ज़ख़्मी फोरू खे टंडो LIR अस्पताल दाख़िल कयो वियो।
मुल्क जी अक्सर मैदानी इलाइक़नि में मौसम गरम। कराची में सामूंडी हवाऊं खुलण सबब गर्मी जो ज़ोर वधी वियो। मौसमियात खाते मूजिब सखर लाड़काने जेका वादे दादू में मिट्टी वारियूं हवाऊं हलंदियूं। पंजाब KPK ऐं गिलगित बल्तिस्तान जे कुझु इलाइक़नि में मींहं जो इम्कान आहे। वीरता के लिए और न्याय के लिए पृथ्वीराज चौहान का दिल्ली के सिंहासन पर राज्याभिषेक किया जाता है। कोई पृथ्वी को चुनौती दे, मेरे हाथों बनेगा, ये प्रण है मेरा। पृथ्वी चंद भट्ट, लोग मुझे चंद्रवरदाई भी कहते हैं। वाल्मीकि हैं तो श्री राम हैं, चंद है तो पृथ्वीराज चौहान है। धर्म के लिए मरूंगा। बॉलीवुड के खिलाड़ी अक्षय कुमार जे शहंशाह पृथ्वीराज ते तैयार थियल फिल्म पृथ्वीराज जो ट्रेलर जारी कयो वियो आहे। बहादुरी जी दास्तान ते बदल फिल्म 3 जून ते रिलीज़ कई वेंदी।